हालानी मां ख़बर ॾींदा हलो त हालानी भरिसां आउत खान जलपाणी हाई स्कूल जे 7हीं क्लास जे शागिर्द खां फुर थियल मोटरसाइकिल वापस न थियण वारे अमल खिलाफ सभई शागिर्दनि ऐं उस्तादनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो करे शागिर्दनि बदअमनी खिलाफ नारेबाज़ी कई। उन मौके ते हेड मास्टर मकबूल अहमद मेमून, उस्ताद सरफराज अहमद राडीपर गस्टा, अगवान अब्दुल सत्तार राडीपर, जावेद अहमद कुरैशी ऐं शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो त लाका रोड थाणे जे हद में बदअमनी वधी वई है। रोज़ानी जी बुनियाद ते गरीब अवाम का मोटरसाइकिल फुरजो वञनि थियूं। हाणे त शागिर्द बि महफूज़ न आहिनि। उन मौके ते अगवाननि 24 कलाकनि जो इंतजामिया खे चिता ॾिनो त शागिर्द खां फुर थियल मोटरसाइकिल वापस कराए ॾिनी वञे। हिननि IG सिंध, SSP नौशरो फिरोज, DSP मेरापुर ऐं SHO लाका रोड खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल वापस कराए फौरन खे जल्द खां जल्द गिरफ्तार करे उस्तादनि ऐं शागिर्दनि मां बेचैनी खत्म कई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।